नाज़रीन, खबर न्यूज़ सिलसिलो जारी है। इस्लामाबाद का खबर ॾिनारो हुकूमत जमीयत उलमा इस्लाम फ़ैज़ ज़ैली तंज़ीम खे कलदम करार ॾियण जो फ़ैसिलो करे वरितो आहे। ज़रियनि मूजिब घरू वज़ारत जमीयत उलमा इस्लाम फ़ैज़ ज़ैली तंज़ीम इंसार इस्लाम खे कलदम करार जे लाइ समूरी क़ानूनी वारे वज़ारत ऐं इलेक्शन कमीशन ॾांहुं उमाणे छॾी आहे। समरी में चयो वियो आहे त JUI फ़ैज़ ज़ैली तंज़ीम ॾंडा बरदार आहे ऐं क़ानून उन जी इजाज़त नथो ॾिए। क़ानून वारे वज़ारत ॾांहुं मोकिलियल समरी में चयो वियो आहे त क़ानून में कंहिं बि क़िस्म जी हथियारबंद मलेशिया जी इजाज़त न आहे। ज़रियनि ॿुधायो आहे त JUI में शामिल तंज़ीम पार्टी मंशूर जे शक नंबर 26 जे तहत इलेक्शन कमीशन में बि रजिस्टर आहे। यादि रहे त कुझु ॾींहं अॻु JUI फ़ैज़ जे बारूदी मुहाफ़िज़ दस्ते जी हिकु वीडियो वायरल थी हुई, जंहिंमें ॾिसी सघिजे थो त मौलाना फज़लुर रहमान मुहाफ़िज़ दस्तनि खां सलामी वठी रहियो आहे। KPK हुकूमत वीडियो वायरल थियण खां पोइ JUI फ़ैज़ जे मुहाफ़िज़ दस्ते जे ख़िलाफ़ कार्रवाई जो ऐलान बि कयो हो। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील जे लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट awami news hd.com ऐं ॾिसंदा रहो Awami News HD।